साईं असांजो पगार जो मसलो आहे। इहो फ्यास खां ॾे कमु कंदा आहियूं, इहो कम से कम साल 1.5 साल थी विया असांखे। असां हिते 2 माण्हू आहियूं सॼी यूसी में। उहे त 6 माण्हुनि जो कमु आहे, 2 ॼणा कंदा आहियूं। असांखे ॾींदा आहिनि 15 इन खे ॾींदा आहिनि, 15 मूंखे ॾींदा आहिनि। वरी इन चयो पंहिंजी घरवारी ॿिया सरदार खां चयो 9,000 इन जो ॾींदोमांइ, उहे असांखे रुपयो न मिलियो आहे। हाणे अॼु आयासीं पैसनि लाइ, पगार घुरण लाइ, त उन असांखे गारियूं ॾिनियूं आहिनि। सरदार खान इहो चयो फ्यास खान मोकिले थो, सरदार खान ॾे, हो मोकिले थो उन ॾे, असां पोइ कंहिं ॾे वञूं। असां इन मजबूर थी करे हेॾे आहियूं मीडिया ते। इहो पगार लाइ आयासीं, असांखे गारियूं ॾिनियूं अथनि सरदार खान। इहो 1.5 महीनो थी वियो आहे असांखे इहो आसरे में रखे थो। घड़ी चए थो मां कराची आहियां, घड़ी चए थो मां काथे आहियां। कॾहिं 2,000 ॾींदो आहे, कॾहिं 3,000 ॾींदो आहे। हाणे कम से कम 15 ॾींहं आहे डेली असांखे पंध कराए थो। चए थो अॼु ॾियां थो, सुबुह ॾियां थो। अॻारे कॉल कई अथसि, चए थो मुंहिंजा तूं पैसा बचंदा आहिनि। असांजा ॿार बीमार पिया आहिनि, ॿारनि लाइ आयासीं। पहिरें बि आयासीं, चक्कर हणी वियासीं सुबुह सां, वरी मोटी आयासीं। वरी इहो चए थो हाणे तव्हांजा पैसा न आहिनि, मुंहिंजा बचंदा आहिनि। इहा महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ मिले बसि।